अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदव। साईं तव्हां हिन वक़्तु जंहिं असांजे प्यारे दोस्त खे ॾिसो था पिया स्क्रीन ते, जतिन उदासी, मुंहिंजी सालनि खां वठी ख्वाहिश हुई ऐं मां हिन वक़्तु कतर खां स्पेशली ईअं सम्झो त इन्हनि सां बि मिलण जे लाइ आयो आहियां। ऐं भलीकार जतिन माशाल्लाह तव्हांखे असां सिंधी आवाज़ में ॿुधंदे काफ़ी ॿुधो आहे, काफ़ी दोस्त मोहबत कंदा आहिनि। नॉट ओनली सिंध, पाकिस्तान, इंडिया, इवन द नॉर्थ अमेरिका में बि मां ॾिठो आहे माण्हुनि जो क्रेज़ तव्हांजी आवाज़ ते जंहिं महिल झूमंदा आहिनि। वॾी महिरबानी तव्हां टाइम ॾिनो। जतिन भाउ, असांखे कुझु दोस्तनि खे सवाल हुया जेके मां पुछणु चाहींदुमि। तव्हां बेसिकली किथां जा आहियो? मां रहा इंडिया में, कटनी जो है, एमपी जो। जेके मुंहिंजा वॾा हुया सिंध में बाडरे लाड़काणे जा हुया। अच्छा, बाडरे लाड़काणे जा। हा हा, तमामु बहितरीन। ऐं तव्हांखे भला हे गायकी ॾे कीअं तव्हांजो शौक़ु थियो? शौक़ु मुंहिंजा फादर अंकल ॻाईंदड़ अचनि था। अच्छा। जेके दादा मुंहिंजा वॾा दादा, त हे सभु असां उन ई पंथ में, मां 8th जनरेशन आहियां जेके पंहिंजी ॿोलीअ खे अॻिते वधाए रहिया। माशाल्लाह, तमामु बहितरीन। ऐं ॿी ॻाल्हि इहा, तव्हांजो भला सिंधी गायकी, सिंधी ज़बान में गायकी ॾे कीअं थियो? छो त इंडिया में काफ़ी बॉलीवुड ऐं काफ़ी यानी आहे। तव्हांखे जीअं त चयो, मुंहिंजा पिता साहिब आहिनि, अंकल पिछले 44 इयर्स खां सही सिंधी ॿोलीअ खे प्रमोट करे रहिया आहिनि। सही। त जेके बि सिंधी मूंखे गाना अचनि था, जेके बि सिंधी कला मां ॻायां थो, हुननि जे थ्रू आहिनि, हुनजे माध्यम सां। तमामु बहितरीन आहे। तव्हां असांजे सिंध वासी दोस्तनि जे लाइ छा को नंढड़ो आख़िर में पैगाम ॾींदो? बसि सभिनि जे लाइ ढेर सारो प्यार। सिक घणी आहे की हिकु माण्हू सां अची मुलाक़ात कयां, पर उहो थी न सघंदो आहे। त जॾहिं बि मुलाक़ात कंदासीं, सिंधी ईंदासीं, सभिनि सां ज़रूरु मुलाक़ात कंदासीं। ऐं बसि इहे ई चवणु चाहियां थो की हमेशह पंहिंजी ॿोलीअ खे वधायो, सिंधी में ॻाल्हायो, सिंधी में ॻायो। माशाल्लाह, थैंक यू सो मच जतिन।